आपका अपना पसंदीदा 5 टाइम वेब चैनल। जी नाज़रीन, असीं पंहिंजे प्यारे फ़नकार मुख्तियार मंकी साहब खां पुछंदासीं त हींअर असांखे उर्दू में कंहिंजो कलाम पिया ॿुधाइनि। जी सर, तमामु ख़ूबसूरत गज़ल है जो मूंखे पाण खे बि पसंदि आहे ऐं मुंहिंजे व्यूअर्स खे बि ज़रूरु वणंदो। तमामु सुठी पोट्री, तमामु सुठी कंपोजिशन। उदास लोगों से प्यार करना कोई तो सीखे, सफ़ेद लम्हों में रंग भरना कोई तो सीखे। उदास लोगों से प्यार करना कोई तो सीखे, कोई तो समझे। उदास लोगों से प्यार करना कोई तो सीखे, कोई तो समझे। कोई पयंबर कोई इमामे ज़मा ही आए, कोई पयंबर कोई इमामे ज़मा ही आए। असीर ज़हनों में सोच भरना कोई तो सीखे, सफ़ेद लम्हों में रंग भरना कोई तो सीखे। उदास लोगों से प्यार करना कोई तो सीखे, कोई तो समझे। उदास लोगों से प्यार करना कोई तो सीखे, कोई तो समझे। जी नाज़रीन, असीं पंहिंजे तमामु प्यारे आवाज़ जे मालिक मुख्तियार मंकी साहब अगरि मौजूदु आहियूं ऐं साईं खां पुछंदासीं त हींअर असांजे नाज़रीन खे कंहिंजो कलाम पिया ॿुधायो। सो कलाम आहे साईं सचल सरमस्त रहमतुल्लाह जी शाइरी आहे। तमामु सुठी काफ़ी हीअ बि मां चैनल ते ॻाई, मूंखे काफ़ी पधिराई मिली। से कीअं सुरमो पाइनि रीए कजल तकबीर विझनि थियूं, से कीअं सुरमो पाइनि, से कीअं सुरमो पाइनि सुणा, से कीअं सुरमो पाइनि रीय कजल तकबीर विझनि थियूं, हो रीय कजल तकबीर विझनि थियूं। से कीअं सुरमो पाइनि सुणा, से कीअं सुरमो पाइनि रीय कजल तकबीर विझनि थियूं, हो से कीअं सुरमो। बार सजण जा हो गुंडियूं गुंडियूं, बार सजण जा हो गुंडियूं गुंडियूं। बार सजण जा हो गुंडियूं गुंडियूं, बार सजण जा हो गुंडियूं गुंडियूं। से कीअं सींध ढकाइनि सुणा, से कीअं सींध ढकाइनि रीय कजल तकबीर विझनि थियूं, हो रीय कजल तकबीर विझनि थियूं। से कीअं सुरमो पाइनि सुणा, से कीअं सुरमो पाइनि रीय कजल तकबीर विझनि थियूं, हो से कीअं सुरमो। जी नाज़रीन, असीं पंहिंजे तमामु प्यारे फ़नकार मुख्तियार मंकी साहब सां गॾु मौजूदु आहियूं ऐं साईं खां पुछंदासीं त हींअर असांखे कंहिंजो कलाम पिया ॿुधाइनि। सर, हाणे मां ॿुधाईंदुमि शाइरनि जो सरताज साईं अब्दुल लतीफ़ शाह जो, साईं अब्दुल लतीफ़ जो कलाम, जंहिंखे तमामु सुठो मतिलबु काफ़ी फ़नकारनि ॻायो। मां नंढी कोशिशि कयां थो। अले मुंहिंजा मरोड़ आख़िर में मां इहो कलाम ॿुधायूं था। ओ मियां हो अल्लाह, अल्लाह
मुंहिंजा मारूअड़ा। अले 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 मुंहिंजा मारूअड़ा, मारूअड़ा मिठड़ा मुंहिंजा, मारूड़ा लाहूती मुंहिंजा, मारूड़ा सोहणा मुंहिंजा। अले अले मुंहिंजा मारूअड़ा। ओ मारू आया मूं न सुञाता, जोगी आया मूं न सुञाता, मारू आया मूं न सुञाता, जोगी आया मूं न सुञाता, मारू आया मूं न सुञाता, जोगी आया मूं न सुञाता, घायल दिल खे घाए विया ईंदा मारूअड़ा, मारूड़ा ईंदा जोगीअड़ा, ईंदा मारूअड़ा, मारूड़ा ईंदा जोगीअड़ा, ईंदा मारूअड़ा, मारूड़ा ईंदा जोगीअड़ा, ईंदा मारूअड़ा, मारूड़ा ईंदा जोगीअड़ा। अले अले मुंहिंजा मारूअड़ा, मुंहिंजा साथीअड़ा, मारूड़ा मिठड़ा मुंहिंजा, मारूड़ा लाहूती मुंहिंजा, मारूड़ा सोहणा मुंहिंजा। अले 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 मुंहिंजा मारूअड़ा, अले मुंहिंजा जोगीअड़ा, अले मुंहिंजा साथीअड़ा, अले मुंहिंजा मारूअड़ा। आख़िर में आऊं मुख्तियार मंकी साहब खां तव्हां सभिनी पीढ़ी प्यारनि लाइ हिकु मैसेज वठंदुमि। महिरबानी करे इन मैसेज ते अमल ज़रूरु कजो। मैसेज की इहो आहे त जेतिरो थी सघे सच ॻाल्हायो, कूड़ खां हमेशह जेको आहे पासो कयो ऐं नाबिन दोस्तनि ऐं माज़ूरनि जी ख़िदमत कयो, छो जो ख़िदमत में मतिलबु अज़मत आहे। ख़िदमत कंदो तव्हांखे इनशाला अॻिते हली जो फ़ाइदो ज़रूरु मिलंदो। ऐं हिकिड़ी रिक्वेस्ट आहे त नेकी ज़रूरु कंदा कयो। जेकॾहिं तव्हां कंहिं रोड तां कंहिं रस्ते तां कंडो बि हटायो था त इहे सम्झो तव्हांजी नेकी आहे। कोशिशि कयो अहिड़ियूं नेकियूं कंदा रहो, इहे नेकियूं तव्हांजूं इनशाला अॻिते हली तव्हांखे कमु ईंदियूं। ऐं वॾनि जो अदब कयो ऐं नंढनि सां प्यारु कयो ऐं जंहिं बि फील्ड में अचो उनखे शौक़ सां उन सां कमु कयो, उनजे लाइ शौक़ सां कमु कयो ऐं जेको आहे सो महिनत कयो। महिनत में अज़मत आहे। इनशाला तव्हां महिनत कंदो, तव्हांखे मूंखे यकीन आहे त तव्हां कंहिं मंज़िल ते ज़रूरु पहुचंदो। आपका अपना पसंदीदा 5 टाइम वेब चैनल